कंबर जे ॻोठ अलरखियो जूनियो में प्लाट की मालिकी तां मारिजी वियल ॿिनि ॼणनि जे क़त्ल केस में ॼाणायल जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ मक़तूलनि जे वारसनि ऐं ॻोठाणनि टें ॾींहुं बि जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते एहतिजाज जी अॻुवाणी कंदड़ ॻोठाणनि अलानो कलोड़ो, वाहिद बश्क, मोहम्मद वसीम कलोड़ो मीडिया अॻियां दाहींदे चयो त 2 साल अॻु प्लाट जी मालिकी तां जोनियो जा बिरादरी जे हथियारबंदनि रज़ा मोहम्मद ऐं अब्दुर्रहीम कलोड़ो खे गोलियूं हणी क़त्ल कयो। वाक़े जो केस दाख़िल करायो, पर हद दोस्तली थाणे जी पुलिस हिन वक़्त ताईं मुख्य जवाबदारनि अलाह ॾिनो उर्फ़ भगन जूनियो, क़ुर्बान जूनियो खे गिरफ़्तार न कयो आहे, जेकी बाअसर हुअण करे असांखे वधीक नुक़सानु पहुचाइण लाइ धमकाए हीसाए रहिया आहिनि। पुलिस जवाबदारनि खे गिरफ़्तार करण बदिरां उन्हनि खां ॻरी रक़म वठी असां मथां कूड़ा केस दाख़िल करे रही आहे। हिननि IG सिंध पुलिस खां मुतालबो कयो त जवाबदारनि खे गिरफ़्तार करे इंसाफ़ कयो वञे, ॿी सूरत में एहतिजाज जारी रहंदो। कैमरामैन शोएब अहमद खोसो सां गॾु मोहम्मद मिठल, कोशिश डिजिटल, कंबर।